नादिन बिरिया रोड के बेसिक हेल्थ यूनिट में अञा ताईं 4 खां 5 फुट पानी बीठल है, जंहिं करे मरीज़ तोड़े अमले की सख्त परेशानी के मुंह ॾियणो पए थो। उन आवाज़ में ॾिसूं था मजीद कीरियो जी ही रिपोर्ट। ताज़िन बरसातुनि के गुज़रंदे 2 महीना गुज़री विया आहिनि, पर किथे भी ज़िले इंतज़ामिया पानी निकाल करण जा जोगा बंदोबस्त कंदे नज़र न पई अचे। ज़िले इंतज़ामिया जी बेध्यानी सबब इदारनि सां गॾु किरोड़नि रुपयनि जी लागत सां ठहियल बिल्डिंगूं तबाह पियूं थियनि। बिरिया रोड जी बेसिक हेल्थ यूनिट सरकारी अस्पताल हिन वक्त भी 4 खां 5 फुट पानी बीठल है। किरोड़ रुपयनि जी बिल्डिंगूं तबाह थियनि पियूं। हिन वक्त भी हथ सां तैयार थियल ॿेड़ी वसीले पानी जागे रहिया आहिनि। सरकारी अस्पताल जो अमलो एक प्राइवेट जाइ ते रेंट ते वठी ड्यूटी सरंजाम ॾेई रहियो आहे। जगह न हुअण करे लेडी हेल्थ वर्कर एक कमरे में पट ते वेही ट्रेनिंग ॾेई रहियूं आहिनि। डॉक्टरनि पैरामेडिकल स्टाफ हेल्थ वर्करनि सख्त एहतजाज कंदे आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 2 खां 2.5 महीना गुजरी चुका आहिनि, बारिश बंदी है, पर पोइ भी उते तकरीबन 5 खां 6 फुट पानी अंदर कमरनि में बीठल है। इंतज़ामिया के हवाले सां ॻाल्हि कंदा हलूं त हिन महिल ताईं गवर्नमेंट साइड जो को भी माण्हू अहिड़ो न आयो जेको अची कम कराए। असांजो पूरो स्टाफ है, फीमेल स्टाफ है, उनमें मेल स्टाफ है, जेके कदें कहीं डी कुंड ते था वञूं, कदें अली पब्लिक स्कूल में वेठा हुआसीं, हाणे हिते पंहिंजे पर्सनल जेब जे रेंट ते वेठा आहियूं। अस्पताल में तमाम पानी घणो है, जीअं त असांखे असांजी डिलीवरी के हिसाब से एंटीनेटल केयर के हिसाब से असांजी जेका है ॿियो टियों प्रोग्राम आहे असांजो इन जो न्यूट्रिशन वारो, उहो तमामु घणा डिस्टर्ब पिया था थियनि। डिलीवरी असां हिन महिल ताईं न कराई आहे। मसलसल 3 महीननि खां वठी अगस्त सितंबर अक्टूबर 3 महीना असां का बि डिलीवरी न कराए सघिया आहियूं। पेशेंट ॾाढा परेशान आहिनि, काफ़ी मायूं हिते अचनि थियूं, असां उन्हनि ख़ाली चेकअप करे उनखे वापसि करे था छॾियूं। BHU बिरिया रोड आहे, उन में 5 खां 6 फुट पानी अस्पताल जे अंदर ऐं 3 खां 4 फुट पानी अस्पताल जी बिल्डिंग जे अंदर बीठो आहे ऐं 3 महीना थी विया उहो पानी काॾे बि कोन थो निकिरे। असांजी जेका करोड़नि रुपयनि जी जेका गवर्नमेंट जी BHU जी जेका बिल्डिंग आहे उहा डैमेज थी चुकी आहे। हुन जे अंदर जेके असांजे सोलर सिस्टम जी बैटरियूं हुयूं, फर्नीचर हुयो, इक्विपमेंट हुयो, मशीनरी हुई, उहा सभु उते अंदर जेको आहे उहा पानी में ख़राब थी वई आहे। फ्रिजूं पयूं आहिनि EPI जूं, उहे सभु मेडिसन आहे, उहो जेको आहे असां कोशिशि करे पंहिंजा पर्सनल एफर्ट ऐं जेब जो ख़र्च करे असां उतां रिकॉर्ड वॾी मुश्किल सां असां कढी सघिया आहियूं। तंहिंखां बरसाति पई आहे, यादा मुंहिंजी बिरिया रोड जो जेको सेंटर आहे सफ़ा तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे न, ऐं असां वटि का बि वेहण जे लाइ जॻह कोन्हे का। ऐं हिते हींअर मां बीठी आहियां, इहा मां हिकिड़ी पंहिंजे किराए ते जॻह वरिती आहे, जंहिंजे 30,000 रुपया मंथली असां पैसा ॾियूं था, जेको असां पंहिंजे ख़र्च ते डोनेशन करे असां सॼे सेंटर खे मां हिते वेहारियो आहे। जेको रिकॉर्ड आहे उहा बि ख़राब थी वियो आहे। असांजा जेकी सभु पंफलेट वारा सभु ख़राब थी आहिनि, न असांजी रूटीन रही आहे, न को असांजो डिसिप्लिन रहियो आहे। सभु मतिलबु के दर बदर थी विया आहियूं। अदा बिल्डिंग में अञा 2.5-3 फुट पानी आहे। असां DHO साहब के चयो आहे, हर कंहिंखे चयो आहे, पर असांजी ॻाल्हि ते कंहिं बि गौर न कयो आहे। नहीं, बिरिया रोड में सरकारी अस्पताल बेसिक हेल्थ यूनिट जे डॉक्टरनि जूं तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त मुसलसिल 2 महीना बरसातुनि के गुज़रण जे बावजूद बि जेको बरसाती पाणी आहे हिन वक्त बि हिन में जेके हिन कमरनि में जेको 2 खां 4 फुट पाणी बीठल आहे। सिंध हुकूमत समेत वस वारनि खां इहा अपील कंदे चयो आहे त ख़ुदा रा बरसाती पाणी सरकारी अस्पताल मां जेको आहे निकाल कराए मरीज़नि समेत असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन गफ़ार चना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ TV बिरिया रोड।